अस्सलामुअलैकुम नाज़रीन, गुड मॉर्निंग। तव्हां सभिनी खे कीअं आहियो? तव्हां उमेद अथमि बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव, चाक चङा भला हूंदव। असां ई बिल्कुलु ठीकु आहियूं। ऐं चाक चङा भला छो न हूंदव, छा सुबुह जो टाइम अहिड़ो हूंदो आहे, एनर्जी भरियल हूंदी आहे। असांखे बि जेको आहे सो ख़ुशी इन ॻाल्हि जी हूंदी आहे त जल्दी जल्दी हिते पहुचूं, तव्हां सां मुलाक़ात जेका असांजी थींदी आहे सिधी रीति उहो शुरू कयूं। ऐं तव्हांखे बि मुंहिंजो इंतज़ारु हूंदो ईंदो, घटि में घटि मां त ईअं सम्झंदी आहियां त तव्हां मुंहिंजो इंतज़ारु कंदा आहियो ऐं इंतज़ारु कंदा आहियो त असां मिलूं ऐं जेको आहे सो असांजी सुबुह वारी जेका रिहाण आहे उहो कजे। छाकाणि सुबुह सुबुह माण्हुनि जो मूड ॾाढो ख़राबु हूंदो आहे त कोशिशि हूंदी आहे त को जेकॾहिं तव्हांखे सुठो दोस्त मिली पवे त उन सां जेकॾहिं सुठी ॻाल्हि ॿोल तव्हांजी थिए, तव्हांजी ॾींहं जी सुठी शुरूआति थी वञे। ऐं यकीन कयो जेकॾहिं सुबुह खां शुरूआति सुठी थिए त सॼो ॾींहुं सुठो गुज़रंदो आहे। जेकॾहिं को सुठो चहिरो अहिड़ो मिली वञे जेको तव्हांखे खिलंदड़ हिकिड़ी वाइब्स ॾियनि, पॉज़िटिविटी ॾियनि, त पोइ तव्हांजो ॾींहुं सुठो गुज़रंदो आहे। दोस्ती जी ॻाल्हि मूं इन करे कई त तव्हांखे ख़बर आहे त अॼु जेको आहे सो आलमी दोस्ती जो ॾींहुं आहे। आलमी तौर ते सॼी दुनिया में अॼु फ्रेंडशिप डे मल्हायो वेंदो आहे ऐं असां बि मल्हाए रहिया आहियूं। तव्हां बि असांजा दोस्त आहियो, असां तव्हांजा दोस्त आहियूं, सभु हिक ॿिए जा दोस्त ई आहियूं। दोस्ती जी बेसिक माना छा आहे? दोस्ती बेसिकली हिकिड़ो फ़ारसी जो लफ़्ज़ु आहे, असां फ़ारसी ॿोली मां इहो लफ़्ज़ु खयों आहे। दोस्ती जो मतिलबु हूंदो आहे दोसत, माना ॿ ताक़तूं। दोसत माना सत माना ताक़त, ॿ ताक़तूं। हाणे सोचो केॾी सुठी माना रखंदड़ इहो लफ़्ज़ु आहे जेको दोस्त जी शक्ल में पाण खे गॾिजंदो आहे। ॿ ताक़तूं पाण में गॾिजंदियूं आहिनि, उन्हनि जी पॉज़िटिव एनर्जीस पाण में गॾिजंदियूं आहिनि ऐं उहो समाज में पंहिंजो हिकिड़ो सुठो रोल, हिक ॿिए जे लाइ त सुठा हूंदा आहिनि, पर दोस्त मिली करे जेकॾहिं कंहिं कम में अचनि त समाज जे लाइ केॾो सुठो हिकिड़ो किरदारु निभाए सघनि था। मिसाल तौरु जेकॾहिं उहे दोस्त कंहिं ख़ानदान में पाण में कज़न्स आहिनि त उन्हनि जी दोस्ती उन्हनि जे ख़ानदान में केॾो सुठो हिकिड़ो रिवाज ईंदड़ नसल खे हिकिड़ो मैसेज ॾेई सघे थी। कज़न्स घणे क़दुरु पाण में साड़ कंदियूं आहिनि। अक्सर इहो हूंदो सिबलिंग्स में बि जेको आहे सो जेलसी अची वेंदी आहे, त कज़न्स में त हूंदी आहे ऐं हुनजी प्रैक्टिस उहे वॾा करे रहिया हूंदा आहिनि जेके शायदि इन ॻाल्हि खे सम्झी न रहिया हूंदा आहिनि, पर उन्हनि जी नंढी नंढी शयूं उन्हनि ॿारनि जे अंदरि हिकिड़ी जेलसी भरे छॾींदी आहे। हिकिड़ो अहिड़ो ॿिज पोखे छॾींदा आहियूं जेको वरी पोइ वॾो थी हिकिड़ो वॾो वणु ठही वेंदो आहे ऐं पाण जेको आहे सो हुनखे कॾहिं बि विच मां हटाए न आहियूं सघंदा। हिकिड़ी इहा शइ हूंदी आहे, तव्हांजा सिबलिंग्स हूंदा आहिनि, तव्हांजा भाउ भेण हूंदा आहिनि, उहे बि तव्हांजा तमामु सुठा दोस्त थी सघनि था। ऐं मां सम्झंदी आहियां उन्हनि खां वधीक को ॿियो दोस्त हूंदो न आहे। मुंहिंजी वॾी भेण मुंहिंजी तमामु सुठी दोस्त आहे। मुंहिंजी ॿी हिकिड़ी दोस्त आहे सोहिणी पारस, जेका तमामु, मां हुनखे पंहिंजो उस्ताद करे मञींदी आहियां। उन मूंखे घणो कुझु सेखारियो आहे ऐं सदाईं मोटिवेट कंदी आहे, हौसलो ॾियारींदी आहे। दोस्त इहो ई हूंदो आहे जेको तव्हां सां हर हाल में गॾु हुजे ऐं खणी न मिले, इलाही टाइम न मिले, मे बी सालनि जा साल न मिले, पर तव्हांजे दिलि खे इहो जेको आहे सो इत्मिनान हूंदो आहे, इहा ढारस हूंदी आहे त मुंहिंजो दोस्त जेको आहे जिते बि आहे खणी। अॼुकल्ह त ख़ैर ईअं न आहे, अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, पाण वटि स्मार्ट फ़ोनूं आहिनि, पाण रॻो गॾिया पिया आहियूं, पर जेकॾहिं न बि गॾिजी सघूं त दोस्त जी ख़बर हूंदी आहे ॿिए दोस्त खे त असांजी रूह पाण में मिलियल आहिनि ऐं असां हिक ॿिए खे छॾे नथा सघूं। तोड़े असांजे विच में फ़ासिला अची विया हुजनि, उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। ख़ैर माउ पीउ जेके आहिनि से उहे बि तव्हांजा दोस्त थी सघनि था ऐं अक्सर तव्हां ॾिठो हूंदो पीअर जेके हूंदा आहिनि उन्हनि जी धीअनि सां तमामु सुठी दोस्ती हूंदी आहे। ऐं मां सदाईं चवंदी आहियां त पंहिंजे ॿारनि सां दोस्ती कयो, पंहिंजे ॿारनि सां दोस्त थी करे रहो, तॾहिं तव्हां उन्हनि जे प्रॉब्लम्स खे सम्झी सघंदव ऐं एड्रेस करे सघंदव। जेकॾहिं पाण पंहिंजे ॿारनि सां दोस्ती न कंदासीं त उन्हनि जा ॿिया अहिड़ा दोस्त ठही वेंदा जंहिंजे करे तव्हांजा ॿार कंहिं ग़लति डायरेक्शन ॾे वञी सघनि था। इन करे ॿारनि सां बि दोस्ती हूंदी आहे। मुंहिंजी पंहिंजे पुट सां तमामु सुठी दोस्ती आहे ऐं मां सम्झंदी आहियां मुंहिंजो बेस्ट फ्रेंड उहो आहे। दुनिया में जेकॾहिं मां कंहिंखे चवां न त मुंहिंजो सभिनी खां जेको वेझो तरीन दोस्त आहे त मां पंहिंजे पुट खे जेको आहे चवंदसि। मुंहिंजी भेण बि मुंहिंजी दोस्त आहे ऐं मुड़ुस बि सुठा दोस्त थी सघनि था, पर अलाए जे छो उहो मुड़ुस थी करे पोइ दोस्ती न आहिनि रहंदा, पर मुड़ुसनि सां बि ज़ाल मुड़ुस बि सुठा हिक ॿिए जा दोस्त थी सघनि था जेकॾहिं उहो दोस्त थी हिक ॿिए खे डील कनि। रिश्तो जॾहिं अची वेंदो आहे, तव्हां चवंदो आहे मां ज़ाल आहियां, उहो चवंदो आहे मां मुड़ुस आहे, त पोइ दोस्ती अलाए किथे उॾरी वेंदी आहे जंहिंखे वरी मोटाइणु घुरिजे ऐं हिक ॿिए जो दोस्त थियणु घुरिजे। त अॼु जेको आहे सो पाण वटि जेके महिमान घुराया आहिनि उहे बि पाण में तमामु सुठा दोस्त आहिनि ऐं उहे हिक ॿिए खे केतिरो हौसलो ॾींदा आहिनि, हिक ॿिए जो केतिरो साथ ॾींदा आहिनि, उन्हनि ॿिन्ही जी मौजूदगी उन्हनि ॿिन्ही खे केतिरो करार ॾींदी आहे। इन ते पाण ॻाल्हाईंदासीं। पंहिंजे स्टूडियो में अची चुका आहिनि महिमान, उन्हनि जो जेको आहे सो तव्हां सां तारुफ़ अॻु में करायां थी, पोइ वरी पाण पंहिंजी ॻाल्हियूं अॻिते कंदासीं। ऐं दोस्त जा आहिनि न, ॾाढियूं मज़ेदार ॻाल्हियूं थियण वारियूं आहिनि।
पाण सां गॾु जेको आहे सो सभिनी खां पहिरियों त नाशे पीरज़ादा आहिनि जेकी पाण शाइरी बि कंदियूं आहिनि ऐं जेको आहे सो सोशल वर्कर बि आहिनि, उनखे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम नाशा, वालेकुम कीअं आहियो? अस्सलाम ठीकु आहियो? संध्या, महिरबानी महिरबानी तव्हांजी, तव्हां आया हो असां वटि महिरबानी असांखे यादि ऐं कयो। ॾाढो सुठो लॻो सुबुह सुबुह तव्हां सां मुलाक़ात थी वई, मुंहिंजो मूड बि ॾाढो सुठो थी वियो। ऐं ॿी अदी जेका उन्हनि जी तमामु जेका आहे सा सुठी दोस्त आहे, बल्कि बेस्ट फ्रेंड आहे, ख़ालदा पीरज़ादा पाण सां गॾु आहिनि, जेकी पाण लेखक बि आहिनि, शाइरी बि कंदियूं आहिनि ऐं क्लासिकल डांस बि कंदियूं आहिनि ऐं थिएटर आर्टिस्ट बि आहिनि। कीअं आहियो ख़ालदा तव्हां? शुक्र आहे, मां ठीकु आहियां ऐं तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे प्रोग्राम में घुरायो ऐं उहो बि स्पेशली दोस्तीअ वारे प्रोग्राम में, त इन जी ॾाढी ख़ुशी थी आहे त तव्हां असांखे अहिड़े मौक़े ते दावत ॾिनी। महिरबानी तव्हांजी, तव्हां असां वटि आया ऐं तव्हां अचण सां असांजे शो खे रौनक ॾिनी। ऐं ॿिया जेकी महिमान हिते वेठा आहिनि, मरजान मशदी, कॾहिं कॾहिं दोस्त ईअं बि कंदा आहिनि, अचण में देरि करे छॾींदा आहिनि, उहो अची करे आहिनि पंध में आहिनि, पर मरजान पाण वटि अची चुका आहिनि, उन्हनि खे भली कार कंदासीं। उहे जेके आहिनि से मोटिवेशनल स्पीकर बि आहिनि ऐं फैशन डिज़ाइनर आहिनि। कीअं आहियो मरजान साहब? अस्सलाम वालेकुम, आप कैसे हैं आप? ठीक ठाक? अल्हम्दुलिल्लाह। तबीयत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह। कुछ कहना चाहेंगे दोस्ती के बारे में? दोस्ती के बारे में मैं यही कहूँगा कि दाल से दयानतदार, वाव से वफादार, सीन से सच्चा और ते से ताबेदार। वाह वाह वाह, जबरदस्त। तो ये सारी आपने बहुत अच्छी इसकी मीनिंग निकाली। तो ये चारों चीज़ें जब मिलती हैं तो मैं समझता हूँ कि दोस्ती के बगैर ज़िंदगी नहीं है, मुकम्मल नहीं है। आपकी खुशियाँ, आपके गम, और अच्छे दोस्त मिलना कौले अली में से है कि अच्छा दोस्त मिलना यानी कि आप बहुत मालदार हैं, आप खुशकिस्मत हैं अगर आपके साथ वफादार दोस्त हैं, सही, सच्चे दोस्त हैं, ताबेदार दोस्त हैं। तो दोस्ती का तो किरदार मेरी ज़िंदगी में बड़ा अहम रहा, चाहे बचपन का वक्त हो या जवानी का हो या प्रैक्टिकल लाइफ में आए, तो उसमें भी फिर जब फ्रेंड्स होते हैं, हम सब साथ होते हैं, साथ काम करते हैं, तो उसमें ज़्यादा इंजॉय होता है। और अगर कोई नशे व फराज है, कोई तकलीफ़ है, कोई मुश्किलें आ रही हैं, तो यकीन जाने जब आपके साथ आपका वफादार दोस्त खड़ा हुआ होता है तो आप वो सारी चीज़ें भूल जाते हैं आप भूल जाते हैं और आसानियाँ पैदा हो जाती हैं। बिल्कुल बिल्कुल। अच्छा, आप मैरिड हैं? नो मैम। अच्छा चलिए, तो फिर मैं पूछती कि आपकी मिसेस से आपकी कैसी दोस्ती है। चलें ठीक है, हम हमारी दूसरी मेहमान उनकी तरफ जाते हैं। तव्हां कुछ चवणु चाहींदो दोस्ती के पंहिंजे लफ़्ज़नि में? दोस्ती छा आहे? मां चवंदी आहियां मुंहिंजे लाइफ में न दोस्ती जो जेको हिसो आहे न उहो ई रिच आहे। मां ख़ुशनसीब आहियां जो मूंखे ॾाढा सुठा दोस्त मिलिया आहिनि। ख़ालदा ऐं असां त 40 सालनि जो साथ मतिलबु दोस्ती अञा हले थी पई, उन खां वधीक आहे, माना होश संभालियो आहे त असां गॾु आहियूं। असां प्राइमरीअ खां वठी इंटर ताईं गॾु पढ़िया आहियूं, उन खां पोइ असां पंहिंजे फैमिलीअ जा दोस्त आहियूं, त हर ॻाल्हि में ॾुख में सुख में गॾु हूंदा आहियूं। ऐं असांजी ख़ुशनसीब आहे जो हिते कराचीअ में बि गॾु आहियूं, अदब में बि गॾु आहियूं, अदबी गॾिजाणियूं थियूं थियनि काथे। दोस्तीअ जे बारे में मुंहिंजी हिकिड़ी शाइरी आहे, उहा मां शेयर कंदमि पंहिंजे दोस्तनि जे नाले, सहेलियुनि जे नाले। तूं खिली मिली त आऊं ख़ुशि, तूं उदास थी त आऊं वेगाणी, ॾिस मुंहिंजो मुहवर सिर्फ़ु तुंहिंजी ज़ात आहे। मां इहा डेडिकेट थी कयां पंहिंजे सभिनी सहेलियुनि दोस्तनि जे नाले, जो मुंहिंजो दोस्तीअ जो सर्कल ॾाढो वॾो आहे। मां चवंदी आहियां त मां इन में ख़ुशनसीब आहियां। तव्हां ॾाढा सुठा दोस्त आहियो, हिन जो मतिलबु इहो आहे सर्कल इन करे वॾो आहे त तव्हां तमामु सुठा दोस्त आहियो। तव्हांजी शख़्सियत में उहे तव्हांजा जेकी पासा आहिनि, छाकाणि माण्हू किथे था निभाइनि अॼुकल्ह जे दौर में, दोस्ती किथे रहिजी वेंदी आहे, अॻिते हली पवंदा आहियूं, ज़िंदगी वधंदी आहे, ॿियूं खोड़ तव्हांजी तरजीहात मटिजी वेंदियूं आहिनि। ख़ालदा तव्हां कुझु चवंदव इन जे बारे में? मां इहो चवंदमि, दोस्ती ऐसा नाता जो सोने से भी महंगा। दोस्ती अणमुल आहे, हिन जी क़ीमत एॾी आहे जेका असां न लफ़्ज़नि सां बयानु करे था सघूं, न असां वरी ॾेई था सघूं। ऐं सॼी सिंध पिरीअ जो पाछो, असां औरतूं सभु पाण में दोस्त आहियूं, पर इन्हनि में बि ईअं हूंदो आहे त को असांजे दिलि जे घणो क़रीब हूंदो आहे। नाशा मुंहिंजी बचपन जी सहेली आहे, असां गॾु नंढा थियासीं, जवान थियासीं, हाणे असां पोढ़ा थिया आहियूं, तॾहिं बि असांजी दोस्ती हले थी पई, उहा ई मुहबत, उहा ई सिक। त दोस्ती जीअं साईंअ चयो त अली साईंअ जो कोल आहे त हिकु दोस्त बि जीअं तव्हांजो आहे न, त तव्हां ख़ुशनसीब आहियो। त मां त पंहिंजी ख़ुशनसीबी सम्झंदी आहियां त मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजूं सहेलियूं आहिनि। त दोस्ती तमामु घणी क़ीमती आहे ऐं शुक्र आहे अलाह साईंअ जो,
जो मुंहिंजूं सहेलियूं सॼी सिंध में आहिनि। वाह ज़बरदस्त। सॼी सिंध में आहिनि, पर सभिनी खां वेझो जेकॾहिं तव्हां पाण में आहियो, तव्हांजो चार जो गैंग आहे, तव्हां ॿियनि जेकी न अची सघनि उन्हनि बाबति बि कुझु ॻाल्हायो। नाशा, सोफिया, साइका, असां चांइनि जो ग्रुप आहे। ग्रुप आहे। हा, ऐं असांजी दोस्ती तमामु घणी गहरी आहे। विढ़ंदा बि आहियूं, छेड़ो कंदा आहियूं, वरी घड़ीअ ताईं वरी उहो ई सही थी वेंदा आहियूं। हिक ॿिए खां सवाइ असांजी सरंदी न आहे। सरंदी न आहे। दोस्त उहो ई त हूंदो आहे जंहिंजी हिक ॿिए खां ऐं सवाइ बिना सरे। सोचे सम्झी ॻाल्हाईंदा आहियूं। इहो न त हिन खे चिड़ लॻंदी, ओके लॻणी आहे त लॻे, मूंखे हीअ ॻाल्हि लॻे थी, हीअ मां चवां थी। सही। त दोस्तीअ में सोचे सम्झी न आहे ॻाल्हाइबो, उहा ई दोस्ती हूंदी आहे। ऐं शायदि असां एॾा साल तॾहिं पाण में टच रहिया आहियूं जो असांजे आदतुनि जी हिक ॿिए खे ख़बर आहे त हिन जी नेचर कीअं आहे, मुंहिंजी कीअं आहे। ऐं असांजी पसंदि बि हिकु ई हूंदी आहे, असांजा ख़्याल बि हिकु ई हूंदा आहिनि। मौसीक़ीअ सां, असांजो रक़्स सां, मौसीक़ीअ सां असां तमामु घणा, जीअं चइबो आहे न त शौक़ीन, हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि किताबनि जा शौक़ीन हूंदा आहिनि, शाइरीअ जा शौक़ीन हूंदा आहिनि। असां रक़्स जा शौक़ीन आहियूं ऐं असां मौसीक़ीअ जा शौक़ीन आहियूं। ऐं अॼु असां जेको हिन महिल एक्टिव आहियूं, मां सम्झां थी हिन में मौसीक़ी ऐं रक़्स जो घणो हथु आहे। सही। तव्हांजे माना शौक़ जेके आहिनि से पाण में मिलनि था। गॾिजंदियूं आहिनि। हा, तमामु घणा ख़्याल मिलंदा आहिनि, पसंदि मिलंदी आहे, हिक ई पसंदि हूंदी आहे। हिक ई पसंदि। तव्हां अक्सर कपिड़ा बि हिकु जहिड़ा पाईंदा आहियो, अॼु छो न पाया आहियो? जो असां ते इलाही सारी इन ते तनक़ीद थी कुझु त तव्हां ईअं हिकु ई छो था पायो, माना तव्हां चेंज बि कॾहिं कॾहिं पायो। त अॼु वरी असां सोचियोसीं त भला माण्हुनि जी दिलि राज़ी था कयूं। न, पर तव्हां तनक़ीद जी परवाह कंदा न आहियो, तव्हांखे दुनिया जी परवाह ई न हूंदी आहे। हा, इहा त आहे, पर उन्हनि जी बि अॼु दिलि ख़ुशि कयूं न, त न हीअं थी थो सघे, ईअं न आहे त लीको पाए छॾियोसीं, त न हीअं ई आहे। या उहे ॿ न आहिनि, हा, तव्हां ॿिन्ही, तव्हां त उहो किथे। हा, असांजो ग्रुप, हा ग्रुप पूरो न आहे। असां मिस था कयूं हाणे बि उन्हनि ॿिनि ॼणनि खे, सोफिया ऐं साइका खे। हा, बिल्कुलु। उहो तव्हांखे ॾिसी रही हूंदियूं, ॾाढो ख़ुशि थी रही हूंदियूं, तव्हां उन्हनि खे हिते उन्हनि बाबति ॻाल्हायो आहे। उन्हनि बाबति बि ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जी कहिड़ियूं आदतूं आहिनि, तव्हांखे छा सुठो लॻंदो आहे। नाज़रीन, ॿियो जेको मरजान साहब पाण सां गॾु हुया, उन्हनि जेका दोस्त हुई उहा थोरो जेको आहे पंध में माण्हू लेट बि थी वेंदो आहे। कराची जे शहर में पाण रहूं था, एॾा रोड जा ट्रैफ़िक जा मसइला तव्हांखे त ख़बर आहे, पर हो हाणे पाण वटि अची चुकियूं आहिनि। सभिनी खां पहिरियों तव्हांजी हुन सां मुलाक़ात करायूं था। फरीहा शाह पाण सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? आपने दोस्त को अकेला छोड़ दिया, अभी देर से आई। अच्छा, हाँ, ये थोड़ी लेट हो गई, एक्चुअली ट्रैफिक का थोड़ा सा इशू था, और ये जो चैनल है ये फर्स्ट टाइम आई है ये। अच्छा, तो इसका ये आउट ऑफ, देखे यही तो दोस्त होता है। चले नाज़रीन, नंढी साई वठूं था, साई खां पोइ वरी पाण मोटूं था, तव्हां काॾे बि न वञिजो प्लीज़। जी नाज़रीन, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं, ऐं जेको आहे सो फरिया शाह सां मां तव्हांजी मुलाक़ात कराई, ॿीहर तव्हांजी मुलाक़ात करायां थी हुन सां। फरिया शाह पाण सां गॾु आहिनि, जेकी फैशन डिज़ाइनर बि, सॉरी इवेंट ऑर्गेनाइज़र बि आहिनि ऐं फैशन डिज़ाइनर भी आहिनि। त मुझे तो भलो थी हुआ। बहरहाल हलो, फरिया से तांगे मिल रहे थी। जी फरिया, कैसी हैं आप? कोई प्रॉब्लम तो नहीं है आपको यहाँ पे आने में? नहीं, मुझे कोई प्रॉब्लम नहीं। जो आप ब्रेक भी बता रही थी, आप ऑनियर भी बता सकती हैं। मेरा नेट इशू था, नेट नहीं चल रहा था, तो मुझे लोकेशन नहीं मिल रही थी, तो इसलिए थोड़ा सा लेट हो गई। हाँ, चलें, इट्स ओके। अच्छा, आप दोनों दोस्त हैं आपस में? हाँ, फैशन डिजाइनर हैं, काम करते हैं, ये भी काम साथ में, करते कुछ हैं चीजें लिंक्स रहती हैं। क्योंकि दोस्ती कभी भी कहीं भी हो सकती है, नहीं कि बचपन के दोस्त होते हैं तो वही दोस्त होते बिल्कुल हैं, ऐसे ही। और कभी कभी तो कुछ दिन में मिलने वाले लोग, उनको इतना टाइम, 1-2 महीने में भी वो इतने अच्छे दोस्त बन जाते हैं। इस बारे में आप कुछ कहेंगी, कैसे दोस्ती हुई आप लोगों की? इवेंट में ही हुई थी दोस्ती, तो पता चला कि ये भी फैशन डिज़ाइनर हैं, मैं भी क्लोथिंग पे काम करती हूँ, तो एक दूसरे को आइडियाज़ भी हमने दिए, कुछ चीज़ों की हेल्प भी की, और इस तरह से दोस्ती हो गई। दोस्ती ऐसे हुई कि आप चाहे आपका प्रोफेशन हो या कुछ भी हो, लेकिन आपका लाइक माइंडेड होना ज़रूरी है। लाइक माइंडेड होता है बंदा तो आपकी बॉन्डिंग होती है, और बॉन्डिंग होती है तो फिर आपकी दोस्ती हो जाती है। अच्छी दोस्ती ऐसे ही होती है। और माइंड सेट की भी बात होती है, आपका माइंड सेट जिससे एडजस्ट हो जाए, आप जिससे अच्छा फील करते हैं, अच्छी वाइब्स आती हैं, पॉजिटिव वाइब्स आती हैं, तो बस इस तरह से इनसे अच्छी।
اور یہ جتنے نوٹی ہیں نا اتنی نوٹی میں بھی ہوں. اچھا اس لیے آپ دونوں شرارتی ہیں, اس لیے آپ کی دوستی ہو ہم گئی. نے کون سی ایسی شرارت ہے جو نہیں کی. اچھا تنگ کرنا لوگوں کو, مطلب میں خود ایسی طبیعت کی ہوں, تو ایسی مطلب ہم شرارتیں کرتے ہیں نا تو وہ ایک دوسرے کے ساتھ زیادہ انجوائے کرتے ہیں, کیونکہ مزہ دوبالا جب ہوتا ہے جب کوئی ایک ساتھ ملا ہوا ہو, کوئی مل جائے نا تو زیادہ مزہ آتا ہے. مطلب گلے کی جگہ آستین فٹ ہو جاتی ہے, آستین کی جگہ گلا, ایسے کچھ شرارت کرتے ہیں. نہیں, ایسی اصل میں ہم لوگ ایونٹس میں ہوتے ہیں تو ہم جب جاتے ہیں, میری عادت میں ٹاکی پرسن ہوں اور یہ خاموش طبیعت ہے. اب ہم وہاں جاتے خاموش نہیں ہوں میں, لیکن اب بھی جب ہم ایسی جگہ پہ بیٹھتے ہیں نا, کارپوریٹ ایونٹ کرتے ہیں ہم, بیسیکلی ہم کارپوریٹ ایونٹ کرتے ہیں, وہ والے ایونٹ نہیں کرتے میں تو ہم دیکھتے ہیں اتنے سوبر اور میچور لوگ بیٹھے ہوئے ہوتے ہیں تو ہمیں بھی چپ ہونا پڑتا ہے. میں ہوں نہیں ایسی, لیکن یہ اس پہ بھی چپ نہیں ہوتے نا, تو ان کو میں آنکھیں دکھا رہی ہوتی ہوں, مرجان کیونکہ یہ مجھے بھی ساتھ میں پھنساتے ہیں. اور یہ آپ ہنسا دیتے ہوں گے کوئی نہ کوئی ایسی بات کر کے, جہاں اور آپ مزہ وہی ہے نا. دیکھیں آپ کو میں بتاؤں, آپ کی فیملی میں چاہے 10-12 افراد ہوں, آپ ایک گھر میں رہ رہے ہوں اور آپ کا ایک دوست آ جاتا ہے اس وقت, یا کال آ جاتی ہے, آپ ایک دم باغ ہو جاتے ہیں. بالکل انسان کی فطرت ہے کہ اس کو جو گھر سے ہٹ کے جو لوگ ملتے ہیں, جہاں ان کا اس کا کام ہوتا ہے, سماجی کوئی سرکل ہوتا ہے, تو وہ جب وہاں جاتا ہے نا اس کو وہیں پہ سکون ملتا ہے, ایک خاص قسم کے. اور پھر ہماری تو فیلڈ بھی دونوں کی ایک ہی ہے, ہم ایز اے ڈیزائنر ایونٹ پہ اس پہ, تو ہماری دوستی بھی اس طرح سے ہوئی کہ آرٹ کونسل میں ایک میری لائف کے اوپر ایک ایونٹ رکھا تھا انہوں نے بہت بڑا, تو یہ اس میں آڈینس میں آئی نہیں تھی, تو انہوں نے دیکھا میری پوری ہسٹری لائف جرنی آپ کی پوری جرنی کو معلوم چلا, تو یہ پھر آئی ہیں, آ کے انہوں نے ہائی ہیلو کرا, سلام دعا ہوئی, تو ادھر ایک نئی خاتون, میں نے بھی اس طریقے سے ہی بات کری ہے, تو یہ سمجھی میں ذرا کوئی پراؤڈ ہوتا ہے یہ وہ. پھر ایک ان کا کوئی ایونٹ تھا اس میں ہم گئے, تو پھر انہوں نے مجھے یاد دلایا میں ادھر آپ سے ملی تھی. بہرحال انہوں نے اس وقت میرا بڑا خیال رکھا, اپنے ایونٹ میں بڑی عزت دی, اور بڑا وہ ہمارا ایونٹ وہ تھا, ہاں وہ تو زیڈ ایچ خرم نے, زیڈ ایچ خرم کا تھا, تو وہاں پھر ہماری دوستی بڑی اچھی ہو گئی. پھر نمبر لیے, یہ وہ سب کچھ لگا, پھر ہم مختلف ایونٹس میں ملتے رہے, تو دھیرے مجھے لگا یہ بہت اچھی خاتون ہے, انہیں لگا یہ بہت اچھا انسان ہے, تو وہ دوستی ہماری اس طرح سے ہو گئی کہ اب ہم جہاں جاتے ہیں نا, تو میں کہتا ہوں کہ فریہ کو آپ نے انوائٹ کیا, ہاں کر رہے ہیں, ان سے کہتے ہیں مرجان کو بولا ہاں کر رہے ہیں, تو ہماری باقاعدہ ایک ان سے میری بڑی اچھی کیمسٹری, اور ایک میرے منسٹر دوست ہیں شارق جمال صاحب, ان سے میرا بڑا اچھا دماغ ملتا ہے. زیڈ ایچ خرم, ہاں لیکن ہمارے وہ باس ہیں, جی زیڈ ایچ خرم جو ہے نا وہ بیسکلی ہمارے باس, لیکن ہمیں وہ اپنے ساتھ اس لیے بلاتے ہیں کیونکہ وہ بھی بڑے ہنستے ہیں ہماری باتوں پہ, وہی چیزوں پہ, ہماری چیزوں پہ نا, اور یہ تھوڑا سا لحاظ رکھتی ہیں, مرجان اس طرح نہیں بنتا. نہیں دیکھیں, میرا جب تک فرینڈشپ نہیں ہوتی نا, مجھ سے کام نہیں ہوتا. صحیح. میری لیبر بھی جو ہے میرے کارخانے میں ہیں, یقین جانے میں ان کے ساتھ نیچے بھی بیٹھ جاتا ہوں, میں ان کے ساتھ کھا بھی لیتا ہوں, کوئی بھی کام ہے, اور وہ کہتے ہیں کہ نہیں بھائی آپ ظاہر آنر ہیں اور آپ ایک برانڈ چلا رہے ہیں, کوئی ویڈیو بنا لے, کوئی نیٹ پہ ڈال دے, وائرل پرسن ہے, یہ سب کچھ. نہیں, مجھے ان سب چیزوں کی پرواہ نہیں, جب تک میں ان کے دماغ نہیں پڑوں گا, ہاتھ ملا کے نہیں چلوں گا, میں پیار سے ان سے بات نہیں کروں گا, وہ میرا کام کی ریئیکشن کر کے نہیں کر دیں گے, اچھا نہیں کر کے دیں گے. میں کسی کو ذلیل کر کے کام نہیں کرا سکتا. تو یہی پھر ہوا یہ کہ انہوں نے کہا کہ مجھے آپ کا سیٹ اپ دیکھنا ہے, میں نے کہا آ جائیں. میں نے اپنے کارخانے میں بلایا, اپنے کاریگروں سے ملوا دیا, پھر میں ان کو مختلف مارکیٹس میں لے کے, جہاں ایمبرائڈری وغیرہ ہوتی, ان کو لگا یار یہ تو بڑا کیئرنگ ہے, اپنی ہر چیز کھول کے رکھ دی میرے سامنے. ایون ڈیزائنر نہیں بتاتے لوگ, جی ہاں, اور ایون جو ایک پروفیشن کے, وہ کہاں سے دوست بن گئے بھائی, ہاں وہ ہوتا ہے, لیکن نہیں, میں نے ہر چیز ان کے آگے کر دیا. کہ ابھی بھی میں ایک چینل پہ مارننگ شو پہ میرے ڈریسز جا رہے ہیں, تو میں نے ان سے کہا کہ میرے بھی جا رہے ہیں, تم اپنے بھی دے دو, تمہارا باقاعدہ نام چلے گا, اور یہ سب کچھ ہوگا. تو یہ حیران, میں نے کہا نہیں, مل کے ہی ساتھ کام کر رہے ہیں, اور ڈیزائنرز بھی آ جائیں, اور فرینڈشپ آئیں, پیار سے زندگی ذرا آسانی سے گزر جاتی ہے. چلیں ٹھیک ہے, آج کے شو میں میرا تو بڑا فائدہ ہونے والا ہے. چلیں ٹھیک ہے, آپ سنتے ہیں کہ اور کون کون سی شرارتیں آپ لوگ کرتے ہیں, کیسے ٹائم گزارتے ہیں. پان خالدہ رچودا تا بینی میں ودھیک جیکو سو حرکت ہی کیرا لگے تو بھی ہے نا, मुंहिंजे नेचर में इहा शइ आहे. हा, तव्हांजे चेहरे मां बि लॻे थी. मुंहिंजे ॾाढी कोशिशि हूंदी आहे त सोभर थियां, पर नथी थी सघां. कोशिशि करे करे बि नथी सघंदा आहियो. पोइ हाणे मां छॾे ॾिनी कोशिशि करणु, त हाणे जीअं आहियां बसि उहो ई आहियां. जो मुंहिंजे नेचर में आहे हिकिड़ी शरारती तबियत, त उहा चेंज नथी थी सघे. ऐं हाणे कॾहिं चेंज थिजो बि न. हा,
कॾहिं ऐं जंहिं माण्हुनि जे नेचर में हूंदो आहे कॾहिं जेको केरु कुझु बि चवे भले खणी चवंदा रहनि हो आहे पर न माण्हू उहे ई सचल रहे। सरमस्त वारो जो ई आहियां सो ई जो ई आहियां आहियां सो ई आहियां। हाणे जीअं आहियां तीअं ई आहियां। अच्छा तव्हां ॻाईंदा बि आहियो तव्हांखां असां हाणे इहे गीत बि ॿुधंदासीं तव्हांजी हिकिड़ी क्वालिटी इहा बि आहे त तव्हां सुठो माशाल्लाह झुंगारींदा आहियो। अच्छा नाशिद तव्हां ॾे अचूं था इहे जेकी 4 तव्हांजो गैंग जेको आहे तव्हांजो तव्हांजे माइटनि में कोई अहिड़ो आहे जेको तमामु घणो जेको परेशान थींदो हुजे तव्हां चईनी जे इन जेको इहो ग्रुपिंग आहे इन खां? असर भेण असांजा माइट जा असांजो ख़ानदान जेको आहे मां अॻ में तव्हां असांजा दोस्त आहियो मां इहो बि ॿुधाईंदमि त सिंधिया असांजी ॾाढी सुठी दोस्त आहे असांजो सां गॾु हूंदी आहे त तव्हांखे त असांजी ख़बर आहे सॼी फैमिलीअ जी हुनजी त माना असांजी फैमिली न हिन दोस्तीअ जे रिश्ते खे एॾो एप्रिशिएट कंदी आहे ऐं असां बि ॼण त उन्हनि मां ई सिखियो आहे। सही मुंहिंजूं भेनरूं आहिनि त मुंहिंजी वॾी भेण जेका आहे उन्हनि जो चइनि सहेलियुनि जो उन्हनि जी बि दोस्ती हूंदी हिकु जहिड़ा गज भरे पाइण शादीअ खां अॻु में खां वेठी त मतिलबु न हो असांखे एप्रिशिएट कंदा आहिनि असांखे कॾहिं को ईअं हिन वक़्तु मां चओ न त असां ॿिनि दोस्तनि खे था घुराइनि त सभु घर में एॾो ख़ुशि पिया थियनि त असां हिक ॿिए खे ईअं एप्रिशिएट कंदा आहियूं त असांखे कॾहिं इहो ग़लति नज़र सां न ॾिठो वियो आहे त हे सहेलियूं शायदि हिन इहा ई वजह आहे त असां शादीअ खां पोइ बि हिन महिल 50 साल थिया थी विया आहियूं त बि असां उहे गॾु ई आहियूं पाण में ई आहियूं राति जो लेट नाइट असां आंटियूं गॾिजी वञी काथे फालूदो था खाऊं काथे गॾु रहूं था त असांखे ॾिसी एॾो सभु ख़ुशि थींदा आहिनि त माना हिन उमिरि ताईं बि हे माना हो आहे न हिकिड़ी शाइरी कुझु हर कुझु ॾींहंनि खां पोइ तव्हां सीवियो ते हूंदा हा कॾहिं सीवियो ते कॾहिं KFC कॾहिं राति जो राति वारनि कपिड़नि में निकिरी पवंदासीं त हलो त लेट नाइट कचहरी करण था हलूं मुंहिंजी भेण चवंदी आहे हर भरो रोड ते वेही सो तूं कयो घर में वेही कयो त न ॿाहिरि निकिरण जो मज़ो पर तव्हां सही माना में ज़िंदगी पंहिंजी जीअंदा आहियो जीअं जीअण घुरिजे जेकॾहिं माण्हू ईअं न करे त पोइ मां तमामु घणी मायूसी मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मसइला हूंदा आहिनि घरनि में फैमिलीज़ में इहो सॼो क्रेडिट असांजे दोस्तनि खे ई वञे थो छाजे करे जो हिननि चइनी में न मां ई उहा हूंदी आहियां जेका चुप चुप बुज़दिल मायूस पोइ हिननि मूंखे दड़का ॾेई ॾेई ॿाहिरि कढियो मुंहिंजे हिन कॉन्फिडेंस में अचण जी वजह मुंहिंजूं हे दोस्तियूं आहिनि ख़ासि करे ख़ालदा हिन महिल मां ख़ालदा सां गॾु हिते आई आहियां मां कल्ह चयोमांसि एॾो परे मां कीअं अचां थी त बसि हाणे हिननि मौक़नि खे न हथ मां वञणु न ॾिबो आहे इहे सॼियूं ॻाल्हियूं वरी पोइ हुई दोस्तीअ ते थियूं अचनि दोस्त सदाए सभु को जानी ज़ुबानी आहे आसानी कमु पवे त कल्ह पवे सो जॾहिं कमु पियो दोस्तनि में न त उन्हनि असांखे ॿुधायो माना उहे पासे ते न थी विया पोइ उन में असां ते मुख़्तलिफ़ अहिड़ा क्राइसिस बि आया लाइफ में ज़ाहिर आहे हर कंहिंजी लाइफ आहे पोइ हिननि ॼण त उन मां कढी वरितो त असां गॾिजी माना जीअऊं था मायूस थी ऐं मरिजे न अचो त गॾिजी जीअऊं था पोइ हुन में असां गाना बि ॻाईंदा आहियूं सीवियो ते बि ईंदा आहियूं लेट नाइट खूब एंजॉय कंदा आहियूं। अच्छा उहे घणा मोटिवेट तव्हां कंदा आहियो ख़ालदा सभिनीनि खे? मशराईंदी मां आहियां अच्छा माना त मछराईंदा पियो इहो सुठी ॻाल्हि आहे सुठे माना में तव्हां मछराइण जी ॻाल्हि कई आहे असल में थोरी डिंगड़ी बि आहियां अच्छा डिंगी बि आहियां ऐं हिननि खे मां थोरो मशराईंदी आहियां ऐं ॿियो वरी ज़िंदगी ज़िंदा दिलीअ जो नालो आहे ज़िंदगी 4 ॾींहंनि जी आहे सही त उहा खिल ख़ुशीअ सां गुज़ारिजे त वधीक सुठो आहे अॼोको ॾींहुं सुठो गुज़रो इहो न त अॻिते छा थींदो या कुझु न हीअ जेके पल आहिनि इन्हनि खे जीअणो आहे ख़ुशि थी गुज़ारणो आहे इहा ई ज़िंदगी आहे सही बिल्कुलु। अच्छा तव्हां सभु हिकिड़े ख़ानदान जूं बि आहियो न माना पाण में कज़न्स वग़ैरह बि आहियो अक्सर कज़न्स जूं एॾी लॉन्ग टर्म में दोस्तियूं हलंदियूं न आहिनि इहो भला कीअं इनकलाब आयो इहो ईअं आहे त असांजी ॿलड़े जी लिटिल मास्को जे नाले सां तमामु घणी मशहूरु आहे ऐं जॾहिं कम्यूनिस्ट पार्टीअ जो दौरु हो असांजी जेतिरी यादगिरी वञे थी त असां उन सियासी रूमेंस वारे दौर मां असां हिकिड़ा पैदा थिया आहियूं त उहो असांजे माना नेचर में आहे माना दोस्ती कामरेड माना दोस्त त उहो असांखे ॼण त हिकिड़ो विरसे में मिलियो आहे सही त इहा हिकु शइ आहे ॿियो हीअ मुंहिंजी भाणजी आहे त मुंहिंजे मासात जी धीउ आहे ऐं 2 साल मूंखां नंढी आहे पर जेका दोस्ती आहे असांजी उहा असां चवंदा आहियूं उमिरियुनि ते न आहे मुंहिंजा वॾी एज जा फ्रेंड्स आहिनि नंढीअ जूं बि आहिनि त दोस्ती कंहिं बि उमिरि में कंहिं बि एज में ऐं जीअं तव्हां वारी ॻाल्हि त पहिरीं नज़र जो जीअं प्यारु हूंदो आहे तीअं पहिरीं नज़र में ई दोस्ती थी वेंदी आहे त इहा नेचर में आहे ॿ घड़ी कंहिंसां वेहंदा आहियूं न उहे न आहिनि विसरंदियूं न उहो माण्हू विसरंदो आहे
न उहे ॻाल्हियूं विसरंदियूं आहिनि सही। ऐं उहा शिक उहा मोहबत उहा अंदर में रहिजी वेंदी आहे ऐं वरी त मिलबो न, दुनिया गोल आहे, सही, किरी सही। किरी वरी मिलणो आहे। सही, त सही। दोस्ती जेका आहे, मां थी चवां दोस्तीअ जहिड़ी नेमत ॿी का आहे ई कान। अॼु तव्हां सेलिब्रेट करे रहिया हूअं बि तव्हां घुमंदी फिरंदी रहंदो, अॼु तव्हां को पार्टी वार्टी करण जो मूड में आयो, अॼु फ्रेंडशिप डे आहे, तव्हांजो ॾींहुं आहे, कंदासीं, हा हा न? असां जे अॼु प्लान न कयो आहे त करे घुमंदासीं। वठिजो तकड़ में। उन्हनि असांजे सही। दोस्तनि करे छॾियो हूंदो, असां वेंदासीं अच्छा, उन्हनि न, प्लान तव्हां ठाहे ॿिए वरितो केरु हूंदो। अच्छा, तव्हां चइनी में जेकी तव्हां दोस्तूं आहियो, वधीक ईअं न हाकिम तबियत जो केरु आहे, डिक्टेटरशिप कंहिं में आहे? असांजी दोस्त सोफिया पीरज़ादो असांजे ग्रुप खे खणी हले थी, जीअं अदबी संगत में हूंदो आहे न जनरल सेक्रेटरी हूंदी आहे, उहा सभिनी खे खणी हलंदी आहे, तीअं वरी असांजी उस्ताद सोफिया आहे। सोफिया सूफ़ी सोच रखे थी, ॾाढी सुजाॻ औरत आहे, बाशऊर औरत आहे, ऐं हुनजी जेका सूफ़ियाणी जेका नेचर आहे न, माना दरगुज़र, माना मां चवंदी आहियां न छा जो दरगुज़र, न सोफिया चवंदी आहे न ईअं न आहे, दरगुज़र करिणो आहे। पाण में सहेलियुनि जी लड़ाई थींदी आहे, विच ते सोफिया हूंदी आहे, ओके ठीकु आहे, थियो हे हो, त मिलाइण वारी असांजो इहो जेको ग्रुप हले थो पियो त इहो सोफिया जे करे ॻंढे रखण वारी ॻंढे रखण वारी सोफिया आहे, जंहिं असांखे ईअं रखियो आहे। ऐं मोबिलाइज़ेशन में बि उहो तव्हांखे ॾाढो कमु ॾींदी आहे, तमामु घणो, हर लिहाज़ खां हू असांखे सपोर्ट कंदी आहे। असां चइनि जो जेको ग्रुप आहे न, उन्हनि में सोफिया ऐं असांजी ॻोठां जेका दोस्त आहे या साहिका, उहा टीचर आहिनि। पोइ वेकेशन थींदी आहे त जून जुलाई में साहिका ॻोठां ईंदी आहे, सोफिया घर में रहाईंदी आहे, पोइ मां ई ख़ालदा बि उते वेंदा आहियूं, ॿियनि दोस्तनि खे बि उते घुराईंदा आहियूं। ऐं मां सोफिया जी मासी आहियां। हा, अच्छा, तव्हां हुनजी मां मासी सोफिया थियो जी रिश्ते मासी में? आहियां, हीअ मुंहिंजी भाणज आहे, साहिका मुंहिंजी कज़न आहे, ॿी वसीना आहे, उहा उनजी शादी थी वई त असां चयोसीं पहिरियों तूं पाण खे सेट कर, वरी असां हिते ई आहियूं। असांजी पंजी सहेली बि आहे, पंजी सहेली बि आहे, उहा वफ़ा माशाल्लाह, साले तमामु शाइर आहे, सुठी ॻाल्हि उनजी आहे। वाइफ आहे। तव्हांखे त माना कंहिं ॿिए जी ज़रूरत ई न पवंदी थी पाण में गॾिजी पओ, हूअं त ॿिया बि खोड़ हूंदा, पर मक़सदु पाण में सुठो हिकिड़ो टाइम गुज़री वेंदो हूंदो। बिल्कुलु, हा, जिते कंहिं शादीअ में मिलूं, फैमिली प्रोग्राम में मिलूं त असांखे पाण में ई हूंदा आहियूं। हा, सुठी ॻाल्हि आहे, तमामु घणी सपोर्ट थी वेंदी है। अच्छा, वरी ॿीहर तव्हां ॾे अचूं था। अच्छा, आपकी तरफ आते हैं फरिया, बात हो रही थी कि कैसे आप लोगों की मुलाकात हुई और वो शरारत करते हैं और किसी भी सीरियस इवेंट को भी में भी फन क्रिएट कर देते हैं। आपको कौन सी इनकी आदत है जो बहुत बुरी लगती होगी? बहुत सारी। कोई होता ना कि इंसान कहते हैं भाई ये तुम्हारे अंदर जो है ना, दिल चाहता है इस बात पे तो बिल्कुल जो है ना क्लास ले लीजिए। इंसान परफेक्ट तो नहीं होता, लेकिन ऐसी कोई मुझे अब तक तो नहीं लगी। नहीं, अभी आपके सामने वो कर रही हैं। इनको मेरी जो एक चीज़ पसंद नहीं है, और वाकई में मैंने उस पर काफ़ी कुछ ग्रूम करने की कोशिश की, चेंज करनी, वो ये कहती हैं कि हर एक पे एतबार नहीं करना चाहिए, हर एक पे ट्रस्ट नहीं करना। सही। और मेरा दिल ऐसा है कि सॉफ्ट कोई भी नज़र आए ना तो मैं फ़ौरन थोड़ा सा ट्रस्ट कर लेता हूँ, ये वो एकदम घुल मिल जाता हूँ, सही। ये सारा कुछ होता है। तो ये मुझे हमेशा यही समझाती हैं कि अब जैसे फैशन शोज़ होते हैं तो उसमें तरह तरह के लोग मिलते हैं, तरह तरह की वैरायटी आई हुई होती हैं लोगों के मिजाज की। तो ये आई थी एक दो शो पर आई थी, तो उन्होंने मुझसे कहा कि नहीं मरजान, मेरा दिल अंदर से कहता है कि कहीं ऐसा ना हो फंस जाएं, कुछ बुरे लोग मिल जाएं, कुछ इस किस्म के, तो मैं नेक्स्ट टाइम देखूंगी ना आपको ऐसे कोई इवेंट्स वगैरह पे। मैं मतलब नहीं जाती है इस मुझे तरह भी के फिर मना इवेंट्स कर- वगैरह अच्छा, में, या कोई चीज़ जो होती मुझे है। थोड़े से लगते हैं ना, तो मीडिया की लाइफ में इस तरह मतलब मैं नहीं जाती। अब मेरा 20 साल का एक्सपीरियंस है मैडम, तो मैं तो पक्का हो गया हूँ शो बिजनेस में ना, तो मुझे पता है कि कौन किसको कहाँ तक लेके चलना है। सही, सही। हदें मुझे हैं, ये बिल्कुल नहीं है। अभी साल हुआ है इनको शो बिजनेस में आए हुए या इस किस्म के इवेंट्स वगैरह में, तो ये थोड़ा सा, और एक खातून के मिजाज में और मर्द के मिजाज में वैसे ही थोड़ा सा एक फ़र्क आ जाता है। सही। काफ़ी फ़र्क आ जाता है। ख़वातीन थोड़ा लिहाज रखती हैं, थोड़ा शाय पर्सन भी होती हैं, उनको समाज का भी डर होता है। मर्द थोड़ा सा बेबाक होता है, थोड़ा उसको मुझे कोई फ़िक्र नहीं है, मैं न फ़िक्र न फाका ऐश कर का ना, मैं उस तरह से देखता हूँ। लेकिन ये है कि कुछ मेरी ऐसी आदतें होती हैं कि ये इनके लिए भी काम आ जाती है। कुछ जगह ऐसा होता है कि इनका, अभी आप देखें ना, रात में जब डिसाइड हो रहा था कि आपके साथ गेस्ट कौन बिठाया जाए, और ये वो मुझे नहीं पता ना, मैं रात 10 बजे कहा गया कि सुबह शो है। मैं तो एक दूसरे चैनल्स पे वार्डरोब दे रहा हूँ, मेरी डेली वहाँ की ड्यूटी है ये। तो वो जब मैंने फ़ौरन कहा फरिया, उन्होंने कहा हाँ आप बेफिक्र हो, फरिया को कर दिया हमने। तो वो फरिया को जब पता चला तो मरजान है तो चलो मैं आ जाती हूँ ना, कोई इशू नहीं है।
2 बजे रात को थक कर आए घर में, इनकी बर्थडे भी थी कल ना। अरे वाह, हाँ, हैप्पी तो- बर्थडे। कल ही परसों परसों तो कल 28 फ्रेंड्स वगैरह ने इनके लिए कुछ अरेंजमेंट वगैरह किया, तभी तो हम पूरे हफ्ते बनाते हैं। आज आप लोगों ने कोई प्लान किया है? आज फ्रेंडशिप डे है, आज आप लोगों का दिन है। आज तो बहुत सारे लोग हैं ना हमारे, मसला ये है कि हमारी सबकी डेट्स फिक्स हुई हुई होती हैं, कोई कहाँ आज के दिन है, कोई कहाँ है, ये वो, लेकिन हम उस दिन फ्रेंडशिप डे बना लेंगे और उस दिन इनकी बर्थडे भी बना लेंगे, जिस दिन हम सबका एक इवेंट हो रहा होगा। अच्छा, एक इवेंट अभी सब आज- लोग मिल जाएं सब एक कहीं जगह ना पे। कहीं ना एंगेज होते हैं, स्टक होते हैं। तो हमारा जो ग्रुप है, जो इवेंट के कुछ खास जब हम कभी बैठते हैं, तो अब आज हम जैसे हमें यहाँ आना है, अब कोई कहीं इंगेज होगा, कोई कहीं इंगेज होगा। आज जॉब फेयर भी है, तो कुछ मेरी फ्रेंड्स हैं जो जॉब फेयर में भी इवेंट में हैं, बल्कि अभी मुझे वहाँ पे भी जाना है। जी जी। कोई ना कोई कहीं एंगेज होता है, तो वो एक टाइम निकालना बड़ा मुश्किल हो जाता है। सबको एक साथ सबका जमा एक करना साथ ना जमा हमारे लिए करना मुश्किल हो जाता है, बहुत वाकई मसला में। हो जाता है हमारे लिए ना। और हम जब किसी इवेंट में होते हैं ना, तो जब वो भी आ गए वो भी आ गए, तो वो हमारी ईद जैसा दिन होता है। वो उसी को ही हम सब कुछ बना लेते हैं, अपना फ्रेंडशिप डे भी बना लेते हैं हाँ, ना। तो ये तो वाकई में जैसे ईद के लिए कहा जाता है कि जब सब अपने मिल बैठे तो वो दिन ईद का होता है। और ऐसे फ्रेंडशिप चले एक आलमी तौर पे एक दिन रख दिया गया है, लेकिन अच्छा होता है कि इसको अगर किसी छुट्टी वाले दिन रखा जाता। हाँ, संडे के दिन रखा जाता है ना, वो ज्यादा हाँ, बेहतर मतलब रहता है। किसी, हाँ। लेकिन मैं आपको एक चीज मैडम ये बताऊंगा कि ये चीज खतरनाक भी है। तुम तकल्लुफ को इखलाक समझ बैठे है, दोस्त होता नहीं, दोस्त हर हाथ होता मिलाए, नहीं, हर हाथ मिलाने वाला। तो ये थोड़ी सी डेंजरस चीज भी है। आप अपने काम से दोस्ती रखें। देखें कोविड में क्या चीज काम आई थी, काम कुछ काम आया था ना आपको। और जो हम तो हुनरमंद आदमी हैं, हम कारीगर लोग हैं, कहीं जा नहीं सकते थे, कोई मिल नहीं सकते थे, घर के अंदर कैद हो गए थे, तो वो क्रिएशन क्राफ्ट, मैं पेंटर भी बहुत अच्छा हूँ, मैं राइटिंग भी कर लेता हूँ, मैं जी, किताब जी। लिख रहा हूँ। तो वो मैंने जो अपने आप से दोस्ती रखी हुई थी ना, मेरे काम आ गई। आपको सुन कर हैरानगी होगी, मेरे पेरेंट्स नहीं, मैं अकेला रहता हूँ। सो मेरे लिए तो बहुत दिक्कत हो गई थी कोविड में, मुझे कुकिंग सही, भी बिल्कुल, देखनी है हाँ। और ये सारा कुछ घर के अंदर कैद, दिन भर घर के अंदर, रात भी घर के अंदर, मिलते हुए घबराहट हो रही थी कि भाई कोविड सही। हमारा ना लग जाए, किसी को किसी काम से ना लगे। उस वक्त जो काम आए ना, वो मेरा अकेला रहना, अपने आप से दोस्ती रखना, अपने आप को एंजॉय करना, अपने लिए सब कुछ करना, वो काम आ गया था। जैसे बाज़ लोग होते हैं ना, एडिक्शन होती है, उनको मिलना है दोस्तों से, हर हाल में मिलना है। हम दोनों का ऐसा नहीं है, हमारे 15 दिन 20 दिन हो जाती मुलाकात नहीं होती, हफ्ता 10 दिन हो जाते, हमारे फ़ोन्स भी नहीं होते। सही। लेकिन ये है कि इनको ये पता है, आप सोशल मीडिया पे तो आपको पता है, एक्टिविटीज़ पता चल रही होती हैं सबको, फेसबुक इंस्टाग्राम वगैरह, ये पता है कि भाई ये कहाँ है, क्या कर रहे हैं, ये सब कुछ वगैरह। सही। तो लेकिन बाज़ लोग सिर्फ दोस्त, जैसे सिर्फ दोस्तों पे ही सारा कुछ रख देते हैं, वो भी गलत है। इतना ये नहीं बात है। सही कह रही है। आप अपने बिल्कुल काम से depend प्यार नहीं होना करें। चाहिए। मुझे यहाँ तक कैसे लेके चला ना, कोई सही, आया मैं बिल्कुल, कैसे। हाँ, हाँ। इनके जो बॉस है ना, वो बहुत बड़ी चीज़ है, ZH खुर्रम। सही। वो बाद में मेरे भी बॉस बन गए और इन्होंने ही मुझे उनके करीब करा ना कि फरिया ने कि नहीं मरजान को होना चाहिए, मरजान इस इवेंट में होगा, ये वो। एज अ मोटिवेशनल स्पीकर हमारे एक और दोस्त हैं ऑगस्टीन, वो मुझे लेकर आए। ZH खुर्रम इनके जो बॉस हैं, उन्होंने मुझे कहा नहीं मरजान, लफ्ज़ हैं, लफाजी है, बोलने की सलाहियत है, ताकत है, ये हादसा जो तुम्हारे साथ हुआ है, इसके बाद तो लोग हार मान जाते हैं और घर में बैठ जाते हैं, डिप्रेशन का शिकार हो जाते हैं। लेकिन तुमने अपनी तालीम भी रखी, मास्टर किया हुआ है और इंटीरियर डिज़ाइनर, फैशन डिज़ाइनर की, तो ये चीज़ क्यों ना लोगों के काम आई जाए। ZH खुर्रम का यही कहना था मुझसे, जी, जी। क्या आप जाएं, लोगों से मिलें और वो जो मायूस लोग हैं उनको आप मोटिवेट करेंगे। उन्होंने मेरे डायरेक्ट हाथ में माइक दे दिया ना, माइक पे बोलना बहुत मुश्किल काम है। जी जी। है ना, हजार बहुत लोगों मुश्किल के होता भी है। बहुत मुश्किल और होता है अपनी ये। जर्नी बताना भी मुश्किल जर्नी काम है। बताना। कोई जर्नी इतना बताना इतना confidence आसान नहीं नहीं होता होता। किसी में कि कोई अपनी जर्नी बताए। मेरे साथ ये हादसा 2 साल की उम्र, गैस सिलेंडर ब्लास्ट हो गया Oh था my God. और मैं इराक के शहर बगदाद में था, तो बस वो बॉल जाके रुकी है सिलेंडर के पास, मैंने उठाई और वो ब्लास्ट हुआ। Oh my। और वो जो आग का गोला था से ऊपर गया, मैंने देखा क्या फटा, बच्चा था मैं, वो सारा मेरे चेहरे पे, ऊपर छत से टकरा के मेरे चेहरे पे गिरा। और मैंने जब आँखों पे हाथ रखे तो वो उसकी वजह से मेरे हाथ जल गए। लेकिन ये था कि मेरी आंखें बच गईं। 40-42 दिन तक तो मुझे होश नहीं था। डॉक्टर्स ने कह दिया था कि ये होश में आएगा तो हम बताएंगे, सिर्फ सांसें चल रही हैं इसकी, होश में आएगा तो हम बताएंगे इसका दिमाग काम कर रहा है, इसकी ज़बान काम कर रही है, सुनने की और बोलने की सलाहियत है या ख़त्म हो गई। लेकिन जब मुझे होश आया तो मैंने फिर अपने मामू से पूछा, बाबा मामू वन बाबा, बाबा कहाँ है मेरे?
जी, तो जी। फिर वो डॉक्टर्स वगैरह सारे खुश हो गए कि भाई ये बोल भी रहा है, देख भी रहा है, समझ भी रहा है, ये वो सब कुछ होगा। सही, तो बिल्कुल। इसी तरह से भी चंद हफ्ते महीने पहले मैंने एक पेंटिंग एग्जीबिशन में था, तो एक प्लास्टिक सर्जन पाकिस्तान की नंबर 1 डॉक्टर सही। शाइस्ता आफिंदी, तो उन्होंने मुझे पेंटिंग्स के उस एग्जीबिशन में देखा, तो उन्होंने कहा बेटा बुरा नहीं मानिएगा, आप मेरे हॉस्पिटल्स में आए, आपका जो ये हौसला है ये जुर्रत है, उन ये patient- मैं दूसरों को दिखाना दिखाना चाहती है। हूँ। तो जी। मैं गया हूँ, मैं आपका नाम भूल रहा हूँ, संध्या। संध्या, हाँ। संध्या, बड़ा खूबसूरत नाम है ये, Thank you. बहुत ही खूबसूरत नाम है। प्यारी भी हैं। हाँ प्यारी है, हम करेंगे आपके लिए, डिज़ाइन करेंगे कुछ ऐसा। जो बस चाह- नाज़रीन जो मुझे कम थी अजो को नहीं के खास आए सुठो आहे। अच्छा चलें आप अपनी बात कंप्लीट तो वो कीजिए। डॉक्टर साहिबा ने मुझे फिर सिविल हॉस्पिटल में बुलाया। अब मैं गया हूँ, यकीन जाने संध्या कि वहाँ तो मेरे ज़ख्म ताज़ा हो गए, वहाँ वाकई में 1-2 साल का बच्चा आया हुआ, पूरा बर्न हुआ हुआ, और वही उसके पेरेंट्स उसको बैंडेज करा रहे, चीख पुकार। और मैं एक आर्टिस्ट हूँ, मेरे नज़दीक खूबसूरती, हुस्न और ये सब चीज़ें, हम तो ऐसे उस पर चलते हैं। अब मैंने जब वो देखा तो फिर ज़ाहिर है मेरी आंखें, इतना मैं वो भी नहीं, आंखें बाहर आई। फिर डॉक्टर साहब ने कहा मरजान इस वक्त तुम बहादुरी का सब सबूत दे सही। दो तो ये सब सही हो जाएगा। बहरहाल वहाँ कुछ पेशेंट ऐसे थे जिन्होंने मतलब ये जो हादसे होते हैं ना, कुछ लोग खुद अपने लिए टेंशन क्रिएट कर लेते हैं। अब एक साहब हैं, वो बिजली के तार पे कबूतर बैठे हुए, उनको पकड़ने के लिए उन्होंने उसको कबूतर को पकड़ना चाहा और दोनों वायर पकड़ लिए, दोनों हाथ उनके गायब, पूरा बदन उनका जल गया। एक किसी के घर में कोई मिलाद हो रहा, बहुत बड़े पतीले में चाय बन रही है, वो बच्ची 5 साल की भागती हुई पूरे डोंग उसमें पतीले में गिर तो गई। कुछ जगह है ना, इंसान खुद इन चक्करों में अपनी गफलत की वजह से उस ये करता है। तो वो गफलत की ही वजह से होता ये है। सब कुछ होता है ना। हमारे मेरे केस में क्या था, हमारे कुक ने उसका जो हैंडल था सिलेंडर का वो जी। सही फिक्स नहीं किया था। Oh my God। वो जो एक टक करके आवाज आती है, जी, आपने जी, देखा टक ना करके उसको, आती एक है, जी, आवाज जी, हाँ। आती है। शेफ था आपके घर? शेफ था हमारे यहाँ, अच्छा। तो इराक में। तो वो उससे कुक सही तरह से हैंडल नहीं हुआ, और वो गैस लीक हो रही थी, और वो बस मेरी किस्मत में था। मेरी मदर ऐसे कुकिंग ही कर रही थी, गोश्त धो रही थी, फादर अखबार पढ़ रहे थे किचन में। ये बस होना था ना, मेरे साथ ही होना था। और मुझे बचाते मेरे फादर के भी हाथ बर्न हो गए थे, लेकिन इतने नहीं थे जितना मेरे साथ हुआ। सही। तो जब वो पेशेंट थे, वो मेडिसिन नहीं कराते थे और बैंडेज नहीं कराते थे, तो जब उनको समझाया सिखाया, मैंने अपनी तकलीफ़ें बताई, मैं इतनी मुश्किल से यहाँ तक पहुँचा हूँ, मैंने इतना स्ट्रगल करा, मुझे लोग देख के डर जाते थे, बच्चे डरते थे, नो डाउट। पत्थर खाए हाँ, शहर ऐसे में, होता होगा, मुझे हाँ। कॉलेज में बहुत प्रॉब्लम इवन अभी भी लोग इस तरीके का बिहेवियर आपको देते होंगे, जेस्टर ऐसा देते नहीं। होंगे। अब जब मेरा नाम हुआ ना, तो अब थोड़ी सी इज्जत हो गई, लेकिन कई जगह मेरे लिए, छोटे बाजारों में मेरे लिए तकलीफ का बाइस बन जाते हैं ना हाँ, लोग, हाँ, एकदम देख के बदतमीजी करते हैं। एक दफ़ा तो इन्होंने बताया था अपनी स्टोरी में, जी, ये जी। बताया था ना कि काम करने के लिए मैं कुछ जगहों पे ऐसी जगह भी जाना पड़ता है, तो वहाँ बच्चे बड़ी ज़्यादा। नहीं, मैंने इंटीरियर डिज़ाइनिंग का जब कोर्स किया ना संध्या, तो वो हमारी होता है इंटर्नशिप, हमें 5 स्टार होटल में मिल गई। सही। तो मैं जब 5 स्टार होटल में गया, मैं नाम नहीं ले सकता, बहुत बड़ा होटल था जी, कराची जी, का। हाँ। तो वहाँ गया, उन्होंने सारे टेस्ट क्लियर कर दिया, और मुझे बेस्ट प्राइस कराची का मिला हुआ था सारा। उन्होंने लेटर में ये लिख दिया कि अपीयरेंस इज द मोस्ट नेसेसरी। वो आपका अपीयरेंस नहीं है, तो लोगों के इवेंट होंगे तो लोग आपको देख के स्ट्रेस में चले जाएंगे, तो वो मुझे जॉब नहीं थी। जी। वो साफ उस लेटर में लिख दिया। तो ज़ाहिर है हर्ट तो होता है, आदमी इंसान है। और जिंदगी में इतने कैसे मरहले आपने आप गुजारे देखिए, होंगे। फिर बिल्कुल 5 साल के बाद उसी होटल चले में हम कंटिन्यू करते हैं आपकी स्टोरी, आपकी जो भी स्टोरी है वाकई में तकलीफ़ दे है। नाज़रीन नंढी साई वठूं था, साई खां पोइ वरी पाण मोटी था।